अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आया हबीब हज़ूरी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मेड़ अपडेट। मेड़ शहर जे सियासी समाजी शख़्सियत सैयद मोहम्मद शाह रिज़वी जी 55वीं सालगिरह तक़रीब दराउड़ हाउस मेड़ में मल्हाई वई। सालगिरह तक़रीब जो इंतज़ाम समाजी तंज़ीम रिदाए फ़ातिमा पारां कयो वियो हो। तक़रीब में लतीफ़ जो पारखू किताब शऊर जी लाट जो मुरतब डॉक्टर अब्दुल वहाब कुंभर, किताब संदा छोलियुनि छोह ऐं भला भूए न विसरनि जे लेखक हबीब हज़ूरी, दुआ फाउंडेशन मेड़ जे चेयरमैन ज़ुबैर अहमद भुर्ट, शाइर हिज़्बुल्लाह मेड़ाई, ओरेंटल टीचर हाफ़िज़ गुल मोहम्मद बिरोही, एडवोकेट सज्जाद चन्ना, गफ़ार वको, रियाज़ खोसो, रफ़ी खोसो, मुअज़्ज़ सुमरो, अली सुमरो ऐं सज्जाद जिस्काणी ऐं ॿियनि शिरकत कई। उन मौक़े ते पीर ऑफ मेड़ सैयद मोहम्मद शाह रिज़वी, हबीब हज़ूरी, ज़ुबैर अहमद भुर्ट, लियाकत सुमरो, डॉक्टर अब्दुल वहाब कुंभर ऐं हाफ़िज़ गुल मोहम्मद बिरोही सालगिरह जो केक काटियो ऐं सालगिरह जूं मुबारकूं पेश कयूं। उन मौक़े ते हाफ़िज़ गुल मोहम्मद बिरोही चयो त मुंहिंजो ॿारो तणो साईं वारनि जे साए शफ़क़त में गुज़रियो आहे। हीउ घराणो निहायत शफ़ीक़ ऐं रफ़ीक़ घराणो आहे। एडवोकेट सज्जाद चन्ना चयो त साईं सैयद मोहम्मद शाह रिज़वी बहितरीन समाजी ख़िदमतगार आहे। साईं मिसकीननि जो मददगार रहियो आहे। लियाकत सिंधी चयो त रिदाए फ़ातिमा फाउंडेशन खे फ़ख़ुरु हासिलु आहे त असीं उन ख़ानदान जे फ़र्द जी सालगिरह मल्हाए रहिया आहियूं जंहिंजे वॾनि मेड़ सां गॾु सिंध जे अवाम जी बेलोस ख़िदमत कई आहे। हबीब हज़ूरी चयो त सैयद मोहम्मद शाह रिज़वी जे वालिद मरहूम सैयद अली अकबर शाह बानियान पाकिस्तान मां हिकु आहे। हिन पाकिस्तान जी तारीख़ में क़ाइद आज़म मोहम्मद अली जन्नाह सां कुल्हो कुल्हे में मिलाए तहरीक पाकिस्तान में हिसो वरितो। सैयद मोहम्मद शाह रिज़वी बे वालिद जे नक्शे क़दम ते हली अवाम जी ख़िदमत करे रहियो आहे। उन करे अॼु मेड़ जे समाजी तंज़ीमुनि ऐं संदन अॻुवाणनि सालगिरह मल्हाई आहे। ज़ुबैर अहमद भुर्ट चयो त सिंध जा माण्हू सैयद मोहम्मद शाह रिज़वी जे घराणे जे ख़िदमतुनि खां बख़ूबी वाक़ुफ़कार आहिनि। सैयद मोहम्मद शाह रिज़वी उन्हनि ख़िदमतुनि जो तसलसुल आहे ऐं इहा ई रिवायत जारी वसारी आहे। सैयद मोहम्मद शाह रिज़वी ॻाल्हाईंदे चयो तव्हां सभिनी सॼणनि मुंहिंजो पुरजोश इस्तक़बाल करे मुंहिंजी सालगिरह मल्हाई आहे। आउं अव्हां जो बेहद मशकूर आहियां। ख़ासि करे रिदाए फ़ातिमा फाउंडेशन ऐं दुआए फाउंडेशन जे अॻुवाणनि लियाकत सिंधी ऐं ज़ुबैर अहमद भुर्ट जो निहायत मशकूर व ममनून आहियां। हिन चयो त असुलु ख़िदमत इंसानियत जी आहे। इंशा अल्लाह ताला इहा सआदत हासिलु कंदो रहंदुसि। कैमरामैन हिज़्बुल्लाह मेड़ाई सां गॾु हबीब हज़ूरी मेड़।